अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया किंजा फातिमा हमारे सिरे आयो न्यूमेरान न्यूज़ रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। जॾो रिपोर्ट आदिल अली कंबरानी जॾो अवामी तहरीक जे बहादुर अॻुवाणनि सिंधियारी तहरीक जे साबिक़ मरकज़ी सदर माहिर तालीमदान फ़ख़र पलेजो ते दस्तरक रखंदड़ साईं फैज़ मोहम्मद टालपुर जी वरसी मल्हाई वई। पार्टी अॻुवाणनि ऐं कानून सिंध आख़िरी आरामगाह ख्वाजा सिद्धार्थोरा क़ब्रस्तान लिखटंडो जान मोहम्मद पहुची पार्टी झंडो चाढ़ियो, गुलनि जी विरका कई, दुआ कई वई। उन मौक़े ते अवामी तहरीक ज़िले मीरपुर ख़ास जे सेक्रेटरी एयाज़ खोसो, सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी अॻुवान अशरफ रिंद, साईं फैज़ मोहम्मद जे पोटे सिंधी शागिर्द तहरीक अॻुवान क़यूम टालपुर, अवामी तहरीक तालके झरे जे सदर वकील एयाज़ कलोई, इस्माइल पताफ़ी, अमीर बख्श जरवाल, ख़ैर मोहम्मद चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त साईं फैज़ मोहम्मद टालपुर मुकमल इनक़लाबी हो। संदसि समूरा घर भाती पार्टी में सरगर्म हुआ, जॾो में कोंदड़ कलब कोली कानून जी तरबियत कई, परे वारनि खे रहाइश बि ॾिनी ऐं खाधे पीते जो बंदोबस्तु कयो। पुराणे थरपारकर बदीन ज़िलनि में ॻोठ ॿ पैदल वञी गॾिजाणियूं करे अवाम खे सुजाॻ कयो, सभु इनक़लाबी कानून तयारु कया जेके हिन वक़्तु अॻुवाणी जो किरदारु अदा कनि पिया। हुननि चयो त साईं फैज़ टालपुर माहिर तालीमदान हो, वटि तालीम समेत मुख़्तलिफ़ शोबनि जूं 17 डिग्रियूं हुयूं। हाई स्कूल जे हेड मास्टर तौरु रिटायरमेंट वरिती। संदसि पढ़ायल शागिर्द हींअर वॾनि उहिदनि ते आहिनि। हुननि वधीक चयो त हिन वक़्तु पाकिस्तान ते रहज़न टोलो क़ाबिज़ आहे। सिंध जे मुसलसल 16 सालनि खां ज़रदारी टोलो मुस्तलक़ कयो वियो आहे, जंहिं तालीम रोज़गार तबाह करे छॾिया आहिनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं तालीमी बोर्डनि खे दुकान बणाए छॾियो आहे। सिंध जी ज़मीन ऐं ॿिया वसीला तेज़ी सां विकिरो कया पिया वञनि। अवामी तहरीक रसूल बख्श पलेजो जी फ़िक्र तहत जदोजहद जे मैदान ते आहे। सिंध जी ज़मीन, दरिया, गैस, कोयलो, कराची जूं ज़मीनूं ऐं ॿिया वसीला विकिणण ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।